नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के जुडो में खबर ॾींदा जुडो वेझो सिरिंज जे भठे ते पयल तोरीअ जी बूह में कुंडी कंदड़ 7 साला मासूम नैंगरी मीना दी प्रेम क़ौली के ज़ालिम भठा मालिक सिरोटा हणी सख्त जख्मी करे छॾियो। मुतासिर नैंगरी जी वालिद प्रेम क़ौली ॿुधायो त संदसि मासूम न्याणी मीना सिरिंज भठे ते पेल तोरीअ जी बूह मां कुंडी पे कई, जंहिं तां मच्छरजी भठा मालिक अमीर खान पठान मज़दूर खे नैंगरी खे मारण जो चयो। भठा मालिक जे चवण ते मज़दूर मुंहिंजी मासूम न्याणी के मुंह में सिरोटा हणी सख्त जख्मी करे छड़ियो है ऐं असां के धमकियूं ॾिनियूं, जंहिं बाद असां नैंगरी के खांगी अस्पताल में बलाम पट्टी कराए घर वठी आयासीं। बाद में प्रकाश अस्पताल में दाख़िल कराई है, जिते इलाज हलंदड़ आहे। हिन वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी ज़ालिम भठे मालिक खिलाफ कार्रवाई कई वञे। ॿिए तरफ़ हद जी पुलिस मूजिब त असां वटि अञा ताईं का बि अहिड़ी शिकायत न आई आहे। फरियादी दूर ईंदी त केस दाख़िल कयो वेंदो। होॾां इल्ज़ाम हेठि आयल भठे मालिक अमीर खान ॿुधायो त नैंगरी पाण खॾ में किरी जख्मी थी आहे। लॻायल इल्ज़ाम कूड़ा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।